नाज़रीन, शिकारपुर जा मुगवी एहलकार बाज़ियाब न थिया। पुलिस ऐं रेंजर्स अमलदारनि जो इजलास अॼु थींदो। सखर मां ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। शिकारपुर जा मुगवी एहलकार अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स अमलदारनि जो इजलास अॼु थींदो। कोट शाहू थाणे तां अगवा थियल SHO समेत 5 एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मुगवियुनि जी बाज़ियाबी लाइ पके तां बि गिरफ़्तारियूं करण जो सिलसिलो शुरू। 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया नाज़रीन। अॼोके इजलास में DIG लाड़काणो, SSP शिकारपुर, रेंजर्स विंग कमांडर ऐं रेंजर्स अमलदार शरीक थींदा। तफ़सील मालूम कंदासीं। सखर मां सर्किस सधायो असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। सर्किस, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी वक्त बिल्कुल शिकारपुर जे 5 मुगवियुनि जे बाज़ियाबी जे हवाले सां अॼु रेंजर्स ऐं पुलिस जो गॾियल इजलास बि थींदो। उन में DIG लाड़काणो, SSP शिकारपुर ऐं रेंजर्स विंग कमांडर, कर्नल ऐं ॿिया जेके अमलदार आहिनि उहे शरीक थींदा। इन में शिकारपुर मां जेके अगवा थियल आहिनि SHO समेत 5 मुगवियुनि जे बाज़ियाबी जे हवाले सां नई हिकमत अमली जेका तयारु कई वेंदी ऐं उन में जेके लिस्टूं तयारु कयूं वयूं आहिनि गिरफ़्तारनि जे हवाले सां उहे बि पेश कयूं वेंदियूं। शिकारपुर मां जेके अगवा थियल आहिनि 5 ॼणा SHO समेत उन्हनि जे बाज़ियाबी जे लाइ पुलिस जेके गुज़िरियल 6 ॾींहंनि खां वठी राजूनी कोशिशूं शुरू कयूं, उहे नाकाम थियण ऐं उन खां पोइ जेको गिरफ़्तार थियल ॾोहारी हुयो महर बडाणी जतोई, उनजी गिरफ़्तारी ज़ाहिर थियण खां पोइ जेका सूरत पैदा थी आहे उन हवाले सां इहो जेको इजलास अॼु थींदो ऐं इन इजलास खां पोइ जेके अहम गिरफ़्तार थियण जो बि इम्कान आहे। शिकारपुर पुलिस इन्हनि मुगवियुनि जे बाज़ियाबी जे हवाले सां कचे सां गॾु पके तां बि जेके गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो शुरू कयो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि तां 4 ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि जेके पुलिस वटि आहिनि। उन्हनि खां पुछा ॻाछा जो सिलसिलो हलंदड़ आहे, जॾहिं त रेंजर्स ऐं पुलिस जो गॾियल ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे इन्हनि मुगवियुनि जे बाज़ियाबी जे हवाले सां। अॼु इजलास थींदो ऐं उन खां अलावा हिन वक़्त ताईं पुलिस इन्हनि 5 मुगवियुनि खे बाज़ियाब न कराए सघी आहे। सिर्फ़ु राजूनी कोशिशूं कयूं वयूं ऐं पर जेके इन्हनि उन खां पोइ जेके 5 मुगवी आहिनि उन्हनि खे जिन अगवा कयो आहे धाड़ेलनि जे टोले, उन्हनि धाड़ेलनि सां जिन जो राब्तो आहे या जेके सहूलियतकार आहिनि उन्हनि जो जेको रिकॉर्ड आहे उहो बि पुलिस हथु करे वरितो आहे ऐं उन बुनियाद ते बि गिरफ़्तारियूं कयूं वेंदियूं जिन जो राब्तो अंदरि जेको आहे धाड़ेलनि सां लाॻीतो रहियो आहे हिन वाक़े खां बि पोइ। त पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अञा ताईं मुगवी बाज़ियाब न थिया आहिनि। जी अञा ताईं मुगवी बाज़ियाब न थिया आहिनि। सर्किस सदायत तफ़सील ॾियण लाइ अव्हांजी वॾी महिरबानी।